दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। ॻोठनि ॿोटड़नि जे रहवासियुनि मिसमात थदा ज़ाल रशीद चारण संदसि पुट शमसुद्दीन चारण ऐं रशीद चारण मुखालिफ़नि घर ऐं ज़मीन ते कब्ज़नि ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कंदे मीडिया अॻियां दाहियो त मुखालिफ़ धुर शहबाज़ उर्फ़ रहमान चाचड़ ऐं मोहम्मद मल्हा पुट वारिस मल्हा हथियारनि जे ज़ोर ते घर ऐं ज़मीन जा 3,60,000 घुरण तां असां ग़रीब मिसकीन खे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि चयो त असां ख़ौफ़ सबबि पंहिंजा अबाणा कख छॾे वियासीं। हुननि चयो त मुखालिफ़ धुर असांजे मरहूम मलंग मस्तानी चाचे निज़ाम चारण खां 3 जरेब 1.5 घंटा देह जोही जे ज़मीन मक़ादे ते वठी उन मस्तानी खे नशो ॾेई मक़ादे ते ॾिनल ज़मीन फॿाए विया आहिनि। हुननि चयो त मुखालिफ़ धुर असांखे गुज़िरियल 2 सालनि खां न घर जी रहियल रक़म ऐं न ई ज़मीन ॾियनि था। हुननि IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू DC दादू SC दादू मुख्तियार दादू खां मुतालबो था करियूं असांजे घर जी रहियल रक़म ऐं ज़मीन ते थियल कूड़ो खातो ख़तमु करे असां ग़रीब मिसकीननि सां इंसाफ़ कयो वञे न त ॿी सूरत में कोर्ट अॻियां पंहिंजनि बचनि खे बाहि ॾेई साड़ींदसि जंहिं जी ज़िमेवारी मुखालिफ़ धुर ते हूंदी।